ॻोठनि मां माण्हू बीहारियो, कंहिं वॾेरे जे बजाए को मोची बीहारियो, को अक़लियती ग़रीब मिसकीन माण्हू बीहारियो, को हिंदू, को कोली, को भील, को मेघवाड़, का पोड़ी मासी जन्नत, मासी सकीना, मासी खतीजा बीहारियो, को माण्हू ट्रैक्टर जो ड्राइवर बीहारियो, को रिटायर्ड मास्टर बीहारियो, को दर्जी बीहारियो, को माली बीहारियो, को वाढो, को लोहार बीहारियो, को सब्जी विकण वारो बीहारियो, को चिंगची हलाइण वारो बीहारियो। वॾेरनि सां गॾु न बीहो। वॾेरा तव्हांजे उन तक में वोट वठी वरी मथे वोट विकिणी था छॾनि इक़्तिदार लाइ। तंहिंजे करे हेठि लोअर मिडिल क्लास जा ऐं लोअर क्लास जा माण्हू तव्हांजो इम्तिहान आहे। आसमान मां केरु कोन ईंदो सिंधियो, आसमान मां केरु कोन ईंदो। जेको कुझु करिणो अथव पाण कयो। ऐं सिंधी मीडिया खे बि सॾु थो ॾियां, सिंधी मीडिया हिमत पई करे, उहा सिंधी मीडिया सिंध जे इशूज़ खे हाईलाइट पई करे ऐं उन्हनि खे चवां थो अञा सिंध जे ॻोठनि जा मसाला खणो। सिंध रुॻो कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, मीरपुर ख़ासि, लाड़काणो वॾा शहर न आहे। उते केरु कोन थो वञे। सिंध आहे खोरवा, सिंध आहे छाछरो, सिंध आहे दीपलो, सिंध आहे कढण, सिंध आहे नंदो, सिंध आहे शाह बंदर ऐं जाती, सिंध आहे करमपुर ऐं गौसपुर, सिंध आहे गढ़ी खैरो ऐं कुबो सईद ख़ान, सिंध आहे वाई पांदी ऐं ड्रिगबाला। इहे सिंध जा नंढा नंढा शहर, उते जे माण्हुनि सां वञी जुड़ो, उन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। उहे माण्हू छा था सोचीनि, उते पाण खे घटि, उते तव्हांजो शायान शान इस्तक़बाल कोन हूंदो। वॾनि शहरनि में वञिबो, हज़ारे माण्हू बीठा हूंदा, अजरक खयों बीठा हूंदा, केक पिया कटबा। अहिड़नि नंढड़नि शहरनि में अचो जिते माण्हू आणीनि ऐं चाढ़ीनि, ॾुथ ॾियाड़े सुमरा वटि हुजनि, जिते माण्हुनि वटि वसीला न हुजनि, जिते माण्हू तव्हां लाइ वॾा गुलनि जा हार खयों न बीठा हुजनि। उन्हनि माण्हुनि जे भाकुरनि में वञो जिन जा कपिड़ा मेरा आहिनि, जिन जे मथनि में मिटी पियल आहे, जिन वटि खाइण लाइ कोन्हे, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधो, उन्हनि सां जुड़ो, त पोइ सिंध तब्दील थींदी। सिंध जा सियासी कारकुननि खे आउं गुज़ारिश थो कयां, वॾनि शहरनि मां ऐं वॾियुनि ॻाल्हियुनि मां निकिरी सिंध जे अहिड़नि नंढनि नंढनि खोरवा जहिड़नि लावारिस, निधड़कनि ऐं बेवाह ॻोठनि ऐं नंढड़नि टाउन्स में वञो। महिरबानी।